अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां यार बख्श पंवर। सब खां पहिरीं नज़र वेंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 94 सालगिरह जो केक MP ऑफिस मटियारी में PP अॻवाणनि शमन अली सेतो, मुनवर अली दायो, धणी बख्श सयाल, वज़ीर मेमून जिन कटियो। इन मौक़े ते अॻवाणनि चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बाउसूल सियासतदान हो जंहिं जमहूरियत जी बका ख़ातिर सिर जो नज़रानो ॾिनो पर वक़्त जे आमिर ॾों न झुकियो। हिननि चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जी आवाम खे सियासी शऊर ॾिनो। अॼु संदसि महिनतुनि सबबि पाकिस्तान एटमी क़ुवत बणियल आहे। इन मौक़े ते समर कास्कली, नूर अहमद तुर्क, सुहेल मेहर ऐं ॿियनि शिरकत कई। नई हैदराबाद कुझु ॾींहं पहिरियां कराची में मुबैना क़तल थियल थरवासी हाफ़िज़ क़ुरान शाहिद राइमो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ थर लेबल फॉर्म जे सवें माण्हुनि पारां हैदराबाद प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। इन मौक़े ते एहतिजाज खे ख़िताब कंदे अरबाब इब्राहिम राइमो, पुनल सुल्तान राइमो, मुर्तज़ा गोहर सालियाणी, हाफ़िज़ यूसुफ रिंद ऐं ॿियनि चयो त मज़दूरी सांगे वियल शाहिद राइमो जंहिंखे हुतां जा ज़ालुम माण्हुनि मारे हिकु अमर जी अनेक हसरतुनि ते राताहो हणी छॾियो आहे। हिन ज़ुल्म ख़िलाफ़ नाले मातर केस ते दाख़िल थी वियो आहे पर अञा ताईं गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। असां मुल्क जे आला इख्तियारनि IG सिंध खे अपील कयूं था त शहीद शाहिद राइमो जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। कंडियारो में भाण ब्लैक ते विकिरो थियण ख़िलाफ़ जस्कम पारां नेशनल प्रेस क्लब कंडियारो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते हारून कलोड़ो, सुल्तान गांगड़ो ऐं ॿियनि चयो त कंडियारे में भाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे। 1750 रुपयनि जी यूरिया वारी ॿोरी 2800 खां 3000 ताईं विकिरो थी रही आहे पर भाण विकिरो कंदड़ डीलरनि खां केर बि पुछण वारो न आहे। इंतज़ामिया घोर निंड सुतल आहे। हिननि मुतालबो कयो त भाण जो ब्लैक ते विकिरो बंदि करायो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे बानी चेयरमैन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 94 सालगिरह जी तक़रीब क़ाइम खाने हाउस मातली ते मुनक़द कई वई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 94 सालगिरह जो केक काटियो वियो। इन मौक़े ते पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते MNA मीर ग़ुलाम अली टालपुर, वज़ीर आला सिंध जी ख़ासि माविन मैडम तंज़ीला कमरानी, MPA ॾाॾा मोहम्मद हालेपोटो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ज़बरदस्त भेटा पेश कई। जरवार पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर मीर बाबर अली खान लुंड जी हिदायतुनि ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 94 सालगिरह जो केक सीनियर नायब सदर PPUC जरवार हफ़ीज़ुल्लाह गबूल तरफ़ां कटियो वियो, जंहिंमें PPUC जरवार जे उहिदेदारनि, वर्करनि ऐं सियासी समाजी तोड़े आम माण्हू वॾे अंग में शिरकत कई। सालगिरह तक़रीब में हफ़ीज़ुल्लाह गबूल ऐं ॿियनि पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ख़राज अक़ीदत पेश कयो वियो। हिन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे PP अॻवान हफ़ीज़ुल्लाह गबूल चयो त भुट्टे ख़ानदान जमहूरियत लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। शाहपुर जानिया में जस्कम जे मरकज़ी सॾ ते जस्कम पारां सिंध में भाण जो हथरादू कोर्ट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी अॻवानी अब्दुल फाता बुगियो सैफ सिंधी करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध में भाण जी हथरादू कोर्ट पैदा करे आबादगारनि जो मुआशी इस्तिसाल कयो पियो वञे। समूरी सिंध जियां शाहपुर जानिया में बि यूरिया ऐं DAP भाण जो हथरादू कोर्ट पैदा कई वई आहे। हिननि चयो त वॾनि आबादगारनि खे सस्ते अघ ते भाण मुहैया कयो पियो वञे। यूरिया भाण जेको 1770 रुपया मिलंदो हुयो, हींअर ॿोरी 4000 ते ॾिनी पई वञे, जॾहिं त DAP 5000 ते फ़ी ॿोरी मिलंदी हुई जेका हाणे 10000 ते मिले पई। अॻवाननि चयो त महांगे अघ ते कलर वठणु नंढे आबादगारनि जी वस जी ॻाल्हि न आहे। अॻवान मुतालबो कयो त जल्द खां जल्द भाण जी हथरादू कोर्ट ख़तमु करे मार्केट रेट ते भाण मुहैया कयो वञे। मलीर साने आर्टिस्ट यूनिट 5 ॼाम कंडो में 4 पौरतियुनि जी शहादत वारो मामिलो वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे ख़ासि हिदायतुनि ते समाजी भलाई वारी सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखियो ऐं वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार सुलेमान अब्दुल्ला मुराद ॼाम कंडो पहुची वाक़े में फ़ौत थी वियल पौरतियुनि जे वारसनि सां तहज़ीत कई। इन मौक़े ते अॻूणे ज़िले मेंबर मुजाहिद जोखियो, सेक्रेटरी लेबर लाइक अहमद डायरेक्टर, डिप्टी डायरेक्टर ऐं ॿिया पिणु साणस गॾु हुआ। इन मौक़े ते सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखियो सेक्रेटरी लेबर खे हिदायतूं जारी कयूं त आला सतह ते इंक्वायरी कराए वञे त जीअं वाक़े जो सबबु मालूम थी सघे। नाज़रीन, हीअ वरी ख़बरूं वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com, असांजो फेसबुक पेज ऐं YouTube चैनल डेली कल्याण।